यूनाइटेड अरब एमिरेट या मुतहदा अरब इमारात, जंहिंखे असां घणो करे दुबई जे नाले सां सुञाणूं था, उहो इंसाननि पारां ठाहियल वॾनि ऐं ख़ूबसूरत बिल्डिंग्स जो देश आहे। तोड़े जो मुतहदा अरब एमिरेट्स में बर्फ़ न पवंदी आहे, पर उते अव्हांखे बर्फ़ सां ढकियल जबल ऐं तफ़रीह लाइ चेयर लिफ्ट मिलंदा। थर जहिड़ी वारी में अव्हांखे ख़ूबसूरत पार्क मिलंदा। मुतहदा अरब एमिरेट्स में इंसाननि पारां जोड़ियल हर शइ ॾिसी माण्हुनि खे ॾंदे आङिरियूं अची वेंदियूं आहिनि। पर हाणे मुतहदा अरब एमिरेट्स जी हिकु कंपनी एंटार्कटिका मां हिकु आइसबर्ग यानी बर्फ़ जे वॾे टुकड़े खे छिके पंहिंजे मुल्क खणी अचणु चाहे थी। मुतहदा अरब एमिरेट्स उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जिते ईंदड़ वक़्त में पीअण जे पाणी जो वॾो मसइलो पैदा थी सघे थो। उन लाइ मुतहदा अरब एमिरेट्स जी हिकु कंपनी उहो मंसूबो रखियो आहे त छो न एंटार्कटिका मां बर्फ़ जे टुकड़े खे UAE छिके अचिजे, जंहिंसां पीअण जे साफ़ पाणी लाइ प्लांट लॻाए सघजनि था, मौसम बहितर थी सघे थो ऐं वॾे तइदाद में सियाहनि खे उन तरफ़ मुतवजा करे सघिजे थो। हिन खां अॻु हिकु कंपनी पारां उहो बि ख़्यालु ॾेखारियो वियो हो त बलूचिस्तान मां दश्त नदी जो पाणी पाइपलाइन ज़रिए छिके मुतहदा अरब एमिरेट्स पहुचाइजे। पर ताज़ो आइसबर्ग प्रोजेक्ट जे नाले सां कंप्यूटर एनिमेशन ज़रिए ॾेखारियो वियो आहे त कीअं हिकु आइसबर्ग खे छिके अचे सघिजे थो। कंपनी जे मुताबिक़ उन मंसूबे सां माहौलियाती गदिराइण खे पिणु मुंहुं ॾेई सघिबो ऐं UAE जो गरम मौसम पिणु कुझु थधो थी सघे थो। आइसबर्ग खे छिके अचणु को नओं ख़्यालु नाहे। उन खां अॻु सऊदी अरब में पिणु 77 ते उहो ख़्यालु ॾेखारियो वियो हो त साफ़ पाणी लाइ आइसबर्ग छिके अचिजे, जंहिं लाइ साइंसदाननि जी हिकु कॉन्फ्रेंस पिणु घुराई वई हुई। पुराणे ज़माने में शायदि उहो नामुमकिन लॻी रहियो हो, पर हाणे तेल ॻोल्हींदड़ कंपनियूं हर रोज़ उन्हनि आइसबर्ग खे धिकींदी रहनि थियूं जेके संदनि प्रोजेक्ट जे वेझो वारनि इलाइक़नि में हुजनि था। उन लाइ जिन मुल्कनि में पाणी या माहौलियाती मसइला आहिनि, उन्हनि मुल्कनि जूं कंपनियूं उन तरफ़ वधीक ध्यानु ॾियणु लॻियूं आहिनि त उहे आइसबर्ग खे छिके पंहिंजे मुल्क वठी अचनि।